अमा पहिरियां त तूं पाण उन ॿिन्हिनि जी दुश्मन हुई आहे। तुंहिंजो वस पुॼे हा न त शानू जो रत पी वञी आहे ऐं हाणे वरी उनजी सिफारिश थी करी। पहिरीं जी ॻाल्हि ई ॿी हुई। छोरीअ ते मूंखे कावड़ हुई, ॾिठई न त छोरीअ कम ई अहिड़ो कयो। ऐं हाणे त ॿई मां धीअर ॾाढो थी मचंदा। ज़ोरा झोली जले उन ॾींहुं मूंखे मिनतूं कयूं त मूं सां ॿीहर मिटी कर। बसि मूं उनखे हा करे छॾी आहे पुट। छा अमा तुंहिंजो दिमाग़ त ख़राब नाहे थी वियो? छो? ख़ता इंसान खां ई थींदी आहे न। ज़ोरा जी इहा ॻाल्हि बि सही आहे त छोरी हुनजी तुंहिंजे मथां मरे थी, तॾहिं त हुन छोरी ईअं कयो न। ॾिस न पुट, आख़िर तूं हुनजो मंगेदो हुई, उहो कीअं बर्दाश्त करे सघे हा त तूं के ॿी औरत सां। अमा हाणे हिन ॻाल्हि खे छॾ तूं, पर तूं मूंखां बिना पुछे हा कीअं कई? त कहिड़ी मूं अरबा ख़ता कई पुट? पहिरियां बि त तूं हुन सां शादी करण वारो हुए न। पर मां हाणे हुन सां शादी न कंदुसि। छो? अमा हुन मूंखे मारण जी कोशिश कई हुई। पुट तूं मुंहिंजे पेट ॼाओ आहीं, आउं तोखे चङी तरह सुञाणां थी, आउं सभु सम्झां थी त तूं छो पियो इनकार करी। बसि त पोइ मां बि उन ई खे चवंदसि जंहिं तुंहिंजे नक में नकेली विधी आहे, अखियुनि ते तुंहिंजे पटी अची वई आहे, अंधो थी वियो आहीं तूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।